जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखण की रिपोर्ट मुताबिक सिंध में बुनियादी तालीम तबाही ते पहुतल आहे। आइन के आर्टिकल 25 ए तहत 5 खां 16 सालन ताईं ॿारनि लाइ तालीम मुफ़्त ऐं लाज़मी हुअण जी ज़मानत ॾिनल आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार GTI ज़िले पारां ज़िले काउंसिल हाल जैकबाबाद में तालीमी कॉन्फ्रेंस के जमियत उलमा तलबा इस्लाम जे मरकज़ी कन्वीनर मलक मोहम्मद अवैस जे JUI सिंध जे प्रेस सेक्रेटरी डॉक्टर AG अंसारी, JTI सिंध जे कन्वीनर उसामा महमूद हालेजवी, JUI जे ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, मरकज़ी अगवान मोहकमुद्दीन बिरोही, मोहम्मद हनी बुरड़ो, ताज मोहम्मद महमूद अमरोटी, कारी रिजवानुल्लाह चाचड़, मकसूद अहमद बुरड़ो, अब्दुल हलीम खयो, वाहिद बख्श उंडड़ ऐं ॿियनि तक़रीरुनि में चयो त तालीम जे शोबे में घटि क़ौमी आमदनी जी 4% ज़रूर ख़र्च करण जो आलमी फ़ैसिलो आहे, पर असां वटि उन जो अधु बि ख़र्च नथो थिए। जॾहिं असां वटि वॾे अंग में स्कूलनि में बिजली, पीअण जो पाणी, चौदीवारी बाथरूम नाहिनि ऐं बिल्डिंगूं ज़बून हाली आहिनि। बहितर तालीम लाइ फ़र्ज़शनास ऑफिसर, मीडिया, सियासी, मज़हबी, सिविल सोसाइटी, हुकूमती, उस्तादनि, वालिदैन ऐं समूरे मुआशिरे खे किरदारु अदा करणो। कॉन्फ्रेंस में ग़रीबनि जे ॿारनि खे मुफ़्त तालीम जी फ़राहमी, भोतारनि ऐं क़ानून नाफ़िज़ कंदड़नि खां तालीमी इदारनि जा कब्ज़ा ख़तमु करणु, फ़रसूदा निज़ाम तालीम खे ख़तमु करे जदीद साइंसी, टेक्नीकी ऐं रूहानी निज़ाम तालीम राइज करणु ऐं आइन जे आर्टिकल 38 ऐं 37 तहत तालीम मुफ़्त में लाज़मी जी ज़मानत ॾिनल आहे खे नाफ़िज़ करे नौजवाननि जे मुस्तक़बिल खे संवारियो वञे। हर ज़िले ख़ुसूसी जैकबाबाद में यूनिवर्सिटी ऐं मेडिकल जे क़याम जो मुतालबो कयो वियो ऐं वधीक चयो त जैकबाबाद जे गर्ल्स कॉलेज में शागिर्दनि सां गॾु मर्द शागिर्दनि खे गॾिजी रांदि खेॾण जी इजाज़त ॾियण ते एहतिजाज कंदे शागिर्दनि खे जुदा रांदि खेॾण लाइ इंतिज़ाम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। होॾां GTI ज़िले में रुकनियत साज़ी जा फार्म भरे आगाज़ कयो।